भगवान श्री कृष्ण जा गुरु थिया सांदीपनी महाराज है न। भागवत जी ॾाढी सुंदर कथा ईंदी आहे। भगवान कृष्ण जा गुरु केर थिया? सांदीपनी महाराज। ॾिसो भगवान आहिनि कृष्णम वंदे जगत गुरु, भगवान जगत गुरु आहिनि, पर पोइ बि जॾहिं उहे संसार में लीला करण अचनि था त उहे असांखे सेखारण जे लाइ भगवान उन्हनि बि गुरु धारण कयो। हिकिड़ी ॾाढी पुराणनि जी ॾाढी सुंदर कथा ईंदी आहे। सांदीपनी महाराज जेके हुया उहे जॾहिं पंहिंजे गुरुअ जे आश्रम में रहंदा, उन्हनि जे गुरुअ जो नालो शायदि वेद धर्म, गुरु वेद धर्म उन्हनि खे चवंदा। चओ हरे राम। ॾाढा महान संत उहे बि ऋषि थिया। उन्हनि जा सेवक, उन्हनि जा शिष्य हुया सांदीपनी। नंढी उमिरि खां ई गुरुअ जे संग में रहंदा, सेवा भक्ति सभु कंदा ऐं पंहिंजे सतगुरनि सां ॾाढो प्रेम, ॾाढो भाव, सभु उन्हनि जी तारीफ़ कंदा। भाई सेवक हुजे त सांदीपनी वांगुरु, शिष्य हुजे त सांदीपनी वांगुरु। आह केॾो प्यारो सेवक आहे, केॾे भाव सां सेवा कंदो आहे, केॾे भाव सां भक्ति कंदो आहे। खूब चर्चा हलंदी, खूब तारीफ़ थींदी। हिकु ॾींहुं गुरु जी सोचियो भाई परीक्षा वठिजे। हाँ, सेवक वाकई कामिल मिलियो आहे कि न। ईअं त न आहे कि केवल ॿाहिरी बस ॿाहिरी प्रेम आहे, अंदरों प्रेम आहे कि न, उहो श्रद्धा आहे कि न, उहो विश्वास आहे कि न। गुरु जी हिकु ॾींहुं परीक्षा वरिती। चओ हरे राम। उन्हनि गुरुनि जी जा न कई सवे शिष्य उन्हनि सां गॾु रहंदा सेवा में। हिकु ॾींहुं गुरु जी पंहिंजे ई शक्तिअ सां, पंहिंजे भक्तिअ जे बल सां पंहिंजो पाण खे रोगी ठाहे छॾियो। रोगी, भयंकर रोग उन्हनि खे पकड़े वियो, जातो काथो मवाद निकिरे, रक्त वहे। कुछ सेवक त परे थी विया, परे थी विया, सेवा खां परे थी विया। जॾहिं सुख भोग नज़र ईंदा आहिनि न त पोइ सभु अॻियां ईंदा आहिनि। चओ हरे राम। ऐश्वर्य नज़र अचे सभु अॻिते ईंदा, पर काथे कोई परिस्थिति उल्टी पइजी वञे त ओॾी महिल उहे ई टिकंदा जंहिंजी श्रद्धा मज़बूत हुजे। चओ राम। ओॾी महिल उहे ई टिकंदा भाई, बाक़ी न पहुची सघंदा। सांदीपनी रहिया, उन्हनि सेवा कई पंहिंजे गुरुनि जी। पंहिंजे हथनि सां वञी करे गंदगी साफ़ कंदा, मवाद साफ़ कंदा, पटियूं लॻाईंदा बार बार। ॿ टे ॾींहं गुरु जी ॾिठो, चयो हा भाई सेवा त करे थो, बाक़ी सभु त हली विया, हे वीचारो वेठो आहे सेवा करे थो। अञा परीक्षा वठण जी इच्छा थी, अञा जांच कयूं भाई। चओ हरे राम। हिकु ॾींहुं गुरु जी आराम पिया कनि, चरण पियो दबाए सांदीपनी। अचानक आवाज आई ॿिए कमरे में। थोड़ो सो उथी करे ॾिसण विया, काशी में रहंदा। चओ जय श्री कृष्ण। भगवान भोलेनाथ उन्हनि जी भक्ति ॾिसी प्रसन्न थी विया। हे तव्हांखे ॾाढी सुंदर कथा था ॿुधायूं, ध्यान सां ॿुधजो भाई। चओ जय श्री कृष्ण। पोइ हिते आवाज बराबरि अचे थी भाई? आवाज बराबरि आहे? चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हिकिड़ी सेवा पिया कनि, आवाज आई बगल वारे कमरे में। धीरे सां विया जेॾी महिल ॾिसण जे लाइ त ॾिसी हैरान थी विया कि उते साक्षात भगवान भोलेनाथ हुआ। भगवान भोलेनाथ दर्शन ॾिनो, प्रणाम कयो। अरे प्रभु ओ भाग अॼु तव्हां दर्शन ॾिना आहिनि। चयो भाई असां तुंहिंजी गुरु भक्ति ॾिसी प्रसन्न थिया आहियूं, कमाल आहे, छा त तो में प्रेम आहे। सवे सिख हुया, सवे सेवक हुया तुंहिंजे गुरुअ जा, पर सभु छॾे हली विया। तूं सेवा में बीठो आहे न, इहो असांखे भाव तुंहिंजो वणी वियो भाई, तो ते राजी थिया आहियूं। तूं वरदान घुर, तोखे छा खपे? केरु था चवनि? भगवान भोलेनाथ, महादेव पाण चवनि था घुर, तोखे वरदान छा खपे? हथ जोड़े चवण लॻो, प्रभु भोले बाबा सतगुरनि जी कृपा सां मूं वटि सभु कुझु आहे, मूंखे कुझु बि न खपे। चयो अरे भाई माण्हू तरसंदा आहिनि हाँ कि अहिड़ो मौक़ो मिले, कोई छॾींदो न आहे। तूं चए तो कुझु न खपे, घुरी वटि भाई, घुरी वटि। चयूं भला ठीकु आहे, तव्हां थोरी देरि बीहो, मां पंहिंजे गुरुअ खां पुछी अचां। चओ हरे राम। मां पंहिंजे गुरुदेव खां पुछी अचां, उहे जेको चवंदा मां तव्हां खां घुरी वठंदुमि।
भोले बाबा चयो यार कमाल तो करे, मां तोखे दर्शन ॾिनो आहे, तुंहिंजी भक्ति तां राजी थियो आहियां, तू गुरुअ खे छॾ न भाई, ये तो परीक्षा थी हले। भोले बाबा चवण लगा उन्हनि खे छॾ न, हो सुम्ही पिया आहिनि, आराम करण ॾे, उहो ई रोगी माण्हू आहे वीचारो, उनखे परेशान न कर, तूं घुर, तोखे छा खपे? चए न गुरु आज्ञा थींदी तॾहिं घुरंदुमि। भोले बाबा चयो ठीकु आहे भाई। गुरु जी उथिया, तेसि ताणी भगवान वीचारा वेटिंग में बीठा आहिनि। गुरु जी उथिया, हे सेवक वयो सांदीपनी, गुरुदेव हा पुट छा थियो? भगवान भोलेनाथ दर्शन ॾिनो आहे। अच्छा हा, ऐं मूंखे चवनि था तुंहिंजी भक्ति ते राजी थिया आहियूं असां, तूं घुर, तोखे छा खपे? पोइ तूं छा घुरियो? चयो गुरुदेव हिनमहिल ताणी कुझु न घुरियो आहे। चए मन में कुझु हुजई त घुरी वठ। चए गुरुदेव मां इहो थो चाहियां कि मां भगवान भोलेनाथ खां घुरां कि मुंहिंजे गुरुअ खे तव्हां स्वस्थ कयो, इन्हनि जो रोग दूर कयो, जेकी पीड़ा हिननि खे आहे इहे सभु ख़तमु कयो, इहे लेखा सभु माफ़ कयो, तव्हांजी आज्ञा हुजे त मां घुरां। गुरु जी त परीक्षा पिया वठनि, गुरु जी नाराज़ थी विया। चई अच्छा तूं हिन लाइ तो घुरणु चाहे ताकि सेवा सां मुक्ति मिले, तोखे सेवा नथी पुॾे? चओ हरे राम, वन वन, कुझु न घुर भगवान खां, वञी तोखे सेवा न करणी आहे, हली वन भाई, असां पंहिंजो जीवन ॾिसी वठंदासीं। हाणे तव्हां सोचो साध संगत जी, हुन वीचारे केॾो शुद्ध भाव रखियो, केॾो सुठो भाव रखियो कि भगवान भोलेनाथ आया आहिनि, मां पंहिंजे लाइ कुझु न घुरां, पंहिंजे गुरु लाइ घुरां। पर गुरुदेव केॾी कठिन परीक्षा था वठनि। उहे चवनि था अगरि तोखे सेवा नथी पुॾे तूं हली वञ, असांजे लाइ कुझु न घुर भगवान खां, ज़बरदस्ती तो घुरे। नाराज़ थी विया गुरुदेव, डुकंदो आयो भोले बाबा वटि, चई प्रभु तव्हां वञो, तव्हां वञो। अरे छा थियो भाई? चई मूंखे कुझु न खपे, मूंखे कुझु बि न खपे, अगरि कुझु लॻंदो बि त मां पंहिंजे सतगुरुअ खां घुरंदुमि, तव्हां वञो। भगवान भोलेनाथ उतो हली विया, सिधो भगवान नारायण वटि, भगवान विष्णु वटि पहुता कि प्रभु अहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे, हे हिकिड़ो भक्त आहे सांदीपनी। भगवान मुस्कुराइण लॻा, चयो हा हा इन्हनि वटि त मूंखे वञिणो आहे। चओ हरि राम, छा थी वियो? चयो गुरु भक्ति ॾाढी कंदो आहे, ॾाढो उनखे प्रेम आहे, तव्हांजो नाम सुमिरन बि ॾाढो कंदो आहे, काशी में रहंदो आहे, त मां राजी थी वरदान पियो ॾियणु चाहियां, पर कुझु न घुरियो हुन, तव्हां कृपा कयो। त भगवान नारायण हली आया। चओ हरे राम, भगवान नारायण हली आया, अची भगवान दर्शन ॾिनो। भगवान नारायण साम्हूं बीठा आहिनि, सांदीपनी सेवक बीठो आहे, प्रणाम कयो। भगवान चवनि था अरे भाई, जॾहिं भगवान भोलेनाथ तो ते राजी थिया आहिनि, असां सभु तव्हांजी भक्ति ते राजी आहियूं, त तव्हां घुरी वठो, तव्हांखे कुझु खपे त। चओ जय श्री कृष्ण। भगवान जोर विधो, न अॼु घुरणो पवंदो, ज़बरदस्ती, तव्हांखे असां बिना ॾेई न वेंदासीं। वरी उहो ई शर्त रखी, प्रभु मां पंहिंजे गुरुअ खां पुछी अचां, जेको उहे चवंदा मां उहो घुरंदुमि। भगवान चयो ठीकु आहे भाई, पुछी आ वञ। गुरुदेव वटि विया, प्रणाम गुरुजी। गुरुजी चयो हा भाई छा थियो? गुरुजी भगवान नारायण आया आहिनि। प्रेमियुनि खे भगवान त ईअं था दर्शन ॾियनि भैया, हर 5 मिंट में अलॻि अलॻि भगवान था अचनि। चओ हरे राम। गुरुजी चवनि अच्छा भगवान नारायण आया आहिनि? हा गुरुजी। छा था चवनि? उहो ई था चवनि कि वरदान घुर, ज़बरदस्ती। मां त चयो उन्हनि खे मूंखे कुझु न खपे, हाणे तव्हां जेकी आज्ञा कयो, तव्हां जीअं चवंदो मां उन्हनि खे उहो जवाबु ॾींदुमि। गुरुजी वीचारा मुस्कुराइण लॻा। चओ हरे राम। गुरुजी चयो वञ भाई वञ, तोखे जेको वणे तूं घुरी वठ, हाणे मना न कंदासीं, वञ वञ। ओॾी महिल तोते नाराज़ थी वियासीं, हाणे तोखे जेकी इच्छा हुजे तूं वञी घुरी वठ। चई पक घुरी वठां, तव्हां वरी नाराज़ त न थींदव? न न, तोखे जेको घुरणो आहे तूं वञी करे घुर। तुरंत डुकंदा आया, भगवान नारायण बीठा। प्रभु प्रभु मां घुरण आयो आहियां तव्हां खां। भगवान ख़ुशि थी विया, हा हा भाई मां तोखे ॾियण आयो आहियां, घुर, तोखे छा खपे? इन जो ई त इंतजार हुयो कि हेॾी भक्ति तूं कई आहे, कुझु घुरी वठ, कुझु घुरी वठ भाई। हा प्रभु मां घुरण आयो आहियां, घुर, तोखे छा खपे? चए बसि हिकिड़ो वरदान खपे। अरे हिकु छा, तोखे 10 ॾींदासीं भाई, तूं घुर। न प्रभु हिकु ई ॾियो, बसि हिकु ई वरदान, ॿियो न खपे। कहिड़ो? कि मुंहिंजी प्रीति मुंहिंजे गुरुअ जे चरणनि में बणियल हुजे, ॿियो कुझु न खपे। भगवान चवनि था तोमें एॾी त प्रीति आहे? चवनि था न न कुझु बि न आहे। तव्हां अहिड़ो भाव मुंहिंजे अंदरि ॾियो कि मुंहिंजो सतगुरु, मुंहिंजा गुरुदेव मूंसां प्यार कनि, तॾहिं बि मां उन्हनि सां प्यार कयां। जे अगरि मूंखे धिकारनि तॾहिं बि मां उन्हनि सां प्यार कयां। मुंहिंजे अंदरि अहिड़ो भाव ॾियो। इहो ॿुधी करे भगवान बि भावुक थी विया। चओ हरे राम। भगवान मथे ते हथु रखियो। भगवान चयो भैया तथास्तु।
चओ जय श्री कृष्ण। मनी मन भगवान खुश पिया थियनि कि भाई कमाल आहे, कामिल आहे, तॾहिं मां हिकिड़ो रूप धारण करे हिननि वटि बि शिष्य बणिजी करे ईंदुमि। भगवान अंतर ध्यान थी विया, गुरु जी मिलिया। गुरु जी चयो पुट भगवान को छा घुरियो? चयो गुरुदेव नाराज़ न थिजो, मां उन्हनि खे चयो बसि मुंहिंजी प्रीति जेकी आहे उहो सतगुरनि जे चरणनि में बणियल हुजे। तॾहिं गुरुदेव खिलण लॻा। अचो एॾो बढ़िया तोखे मौक़ो मिलियो कि भगवान चवनि था गुर तोखे छा खपे, ऐं तूं छा घुरी आयो आहे? अरे कुझु सुठो घुरबो आहे भाई भगवान खां, ताकि बढ़िया आजीवन मौज हुजे, मस्ती हुजे, बढ़िया कंहिं शइ जी कमी न हुजे। छा घुरी भगवान खां? तॾहिं सेवक ॾाढी प्यारी ॻाल्हि चई। चयो गुरुदेव तव्हांजा दर्शन मिलनि था, इहो ई मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे। तव्हांजो दर मिली वियो, इहो ई सभु कुझु आहे। हाणे दुनिया जो कोई साधन न खपे, केवल तव्हांजे चरणनि जो सहारो खपे बसि। गुरुदेव राजी थिया, गले सां लॻायो। गुरुजी चवण लॻा भाई हे तुंहिंजी परीक्षा हुई, प्यारा तूं परीक्षा में पास थिए, तुंहिंजो एॾो भाव आहे। छल इहो भाव असां सभिनीनि जे भीतर अचे, पंहिंजे सतगुरनि जे लाइ, पंहिंजे गुरुदेव जे लाइ।